मंजूर साहब किथे पहुता आयो? आगा आबिद हिते 64 दरवाजन वारी खूबसूरत पुल्ला बाणी जो शोर लगो पियो आ। वॉकिंग ट्रैक आ माण्हू वॉक पिया कन। वेलकम टू सखर मुजा साईं। ओ मोहन पल्ला वारो जमालो ओ जेको रोड़िया वारिया पुलते ओ जेको सखर वारिया पुलते ओ जा दिल बंदला। हेलो अदाई नकली बां घणे जी मिलंदी? हाँ अदाई छा थियो? अदाई मशीन में बां अची वई आ। शुक्र आ खबी आई सॼीअ सां 100 कम थींदा न। न आई तो सॼी पे पर मां होशियारी ॾेखारी सॼी कढी वरी खबी ॾेई छॾी। मंजूर काॾे थो वञी? यार मां खुदकशी करण थो वञा छत ते चढ़ी। यार तू एडो लिखियल पढ़ियल होशियार छोकरो वरी खुदकशी करण थो वञी? एडा दरिया में बुडी न तो मरी? ॾाढो थी न ॾेखार तूं प्यास को दिल में धार तूं है माण्हूअ खे त न मार तूं माण्हू प्यारो अथई त अल्लाह खे। शिफा टाइम छा थियो आ? मूंखे ख़बर न आहे। मां ॿुधाई वो तो का पूछो। यार असल में घड़ी नहीं वरती है ना हुआ पे देखा रहे वो न पाए। गुरु सब कुछ हार गया। कद तो तोखे वक्त अचण ते ॾेखारींदासीं मुनाफ़िक। शहर तुंहिंजो हूंदो, हुकूमत असांजी हूंदी। सोहना नजारा सोहना माण्हू मोहब्बत जा पर ना हो ॼाणू रखी पंहिंजी पिरी दिल मथां पथर असां पंहिंजे ॻोठ था वञूं। सजल ख़ास गुलाम होया सजल ख़ास खबर ही वगो घणे आ? अदाई समझ तुझे लाइ फ्री आ। हाँ पर ई साइड वारो त हिन सां गॾु सैंडल में ॾे पियो। ए स्यारा फ़कीर कुछ तरह कर असांजो हाल भी कोने त ज़ाल भी कोने।